वेलकम बैक नाज़रीन। ख़बरनि जी शुरूआत कंदासीं हिन अहम ख़बर सां। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त काफ लीग मुफ़्त में वोट न ॾींदी, खेनि वॾी याच करणी पवंदी। इमरान खान खे घर मोकिलण बाद जेको बि सेटअप ईंदो महदूद मुदे लाइ हूंदो। उन सेटअप जो मैंडेट चूंड सुधारा ऐं शफ़ाफ़ चूंडूं कराइण हूंदो। अवां खे आगाह करे रहिया हूं। अहम ख़बर ॾियूं पिया। ख़ानगी टीवीअ खे इंटरव्यू ॾींदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त वज़ीर आज़म खे हटाइण लाइ पीपी जमहूरी तरीक़ो इख़्तियार कंदी। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त इहा सुठी ॻाल्हि आहे त बेएतमादीअ जी रिथ लाइ मुख़ालिफ़ धुर जूं समूरियूं पार्टियूं मुतफ़िक़ आहिनि। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त वज़ीर आज़म लाइ शहबाज़ शरीफ़ खे वोट ॾेई सघजनि था। पीपी चेयरमैन चयो त नून लीग खे बि लचक ॾेखारणु घुर्जे। हू मौलाना फज़लुर रहमान जे बयान ते तबसरो करणु नथो चाहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त काफ लीग मुफ़्त में वोट न ॾींदी, खेनि वॾी आच करणी पवंदी। इमरान खान खे घर मोकिलण बाद जेको बि सेटअप ईंदो महदूद मुदे लाइ हूंदो। उन सेटअप जो मैंडेट चूंड सुधारा ऐं शफ़ाफ़ चूंडूं कराइण हूंदो। अवां खे अहम ख़बर ॾियूं पिया। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त काफ लीग मुफ़्त में वोट न ॾींदी। पीपी चेयरमैन चयो त नून लीग खे बि लचक ॾेखारणु घुर्जे। हू मौलाना फज़लुर रहमान जे बयान ते तबसरो करणु नथो चाहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त काफ लीग मुफ़्त में वोट न ॾींदी, खेनि वॾी आच करणी पवंदी। इमरान खान खे घर मोकिलण बाद जेको बि सेटअप ईंदो महदूद मुदे लाइ हूंदो। पीपी चेयरमैन चयो त सेटअप जो मैंडेट चूंड सुधारा ऐं शफ़ाफ़ चूंडूं कराइण हूंदो।